ख़बर शामिल कयूं था। उडलाल स्टेशन में डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक ऐं एनिमल हस्बेंड्री जे डॉक्टर रियाज़ अहमद लगारी मालवंदन में माल जो चारो जंहिंमें 800 मण ब ऐं रोड्स ग्रास विरायो। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर रियाज़ अहमद लगारी सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे चयो त मौजूद आहियूं जिते डॉक्टर रियाज़ अहमद लगारी साहब डिप्टी डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री ऐं डॉक्टर मोहम्मद आरिफ साहब ऐं डॉक्टर अब्दुल्ला जमाली सबराई में हिते मालवंदन में ब ऐं तक़रीबन चारो विराए पियो आहे। अचो त डॉक्टर रियाज़ अहमद लगारी साहब कहिड़ो सामान छा छा विरायो। मुंहिंजो नालो डॉक्टर रियाज़ अहमद लगारी जानवरनि जे पालण खातो सिंध। हिन वक़्तु असां उडेरोलाल स्टेशन ते वेठा आहियूं। हिते असां जेको फॉडर डिस्ट्रीब्यूशन कयूं पिया जेके रेन फ्लड अफेक्टीज़ जेके माण्हू आहिनि उन्हनि में जेके सैलाब में मुतासिर थिया, जिन्हनि जा जानवर मरी विया या जिन्हनि वटि जिन्हनि जे जानवरनि खे चारो न मिली सघियो, उन में काफ़ी जानवर जेके एक्सपायर थी विया मरी विया। त असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं हुकूमत सिंध जा ऐं पंहिंजे मिनिस्टर बारी ख़ान पितावी साहब जा, सेक्रेटरी साहब जा ऐं असांजे डायरेक्टर जनरल डॉक्टर नज़ीर हुसैन कलोड़ साहब, जिन्हनि जे ज़ाती काविशनि सां ही जेको फॉडर डिस्ट्रीब्यूशन जो जेको असांखे टास्क ॾिनो हुओ। असां सां गॾु सनराइज़ फोरम जेको वेरिफिकेशन करे थी, असांजा जेके हिते डॉक्टर आहिनि उन्हनि जेके लिस्टूं ठाहियूं जेके ग़रीब ऐं मुतासिर जेके माण्हू हुआ जेके बारिशनि खां, उन्हनि जो हिकिड़ो सर्वे कयो बेस लाइन सर्वे खां पोइ उन्हनि लिस्टूं ठाहियूं। उहे लिस्टूं वरी असांजे डिपार्टमेंट वरी वेरीफाई करायूं त बाबा वाक़ई इहे हक़ीक़ी आहिनि या कोन आहिनि। उन्हनि इहे वेरीफाई कया त वाक़ई इहे हक़ीक़ी आहिनि, इहे ज़रूरतमंद आहिनि, इन्हनि जे जानवरनि खे खाद खुराक जी ज़रूरत आहे। त अहिड़े नमूने असां जेको सो पूरे ज़िले में इन फॉडर जी डिस्ट्रीब्यूशन कयूं पिया बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे। ग़रीब ऐं जेके ज़रूरतमंद माण्हू आहिनि जिन्हनि जो माल जेको काफ़ी एक्सपायर बि थी वियो आहे, उन्हनि खे असां फॉडर डिस्ट्रीब्यूट करे पिया ॾियूं। हिन वक़्तु मुंहिंजी हिकिड़ी जेका हिते डिस्ट्रीब्यूशन आहे, उन खां पोइ असांजी उडेरोलाल विलेज ऐं शेरवन ठोड़ा में थींदी। उन खां पोइ वरी असांजी तहलका सईदाबाद में यूसी सिकंदराबाद में थींदी। अहिड़े नमूने असां पूरे ज़िले में इहा डिस्ट्रीब्यूशन कंदासीं। जहिड़े नमूने जीअं बारिश स्टार्ट थी उन वक़्तु हिकिड़ो असांजो वैक्सीनेशन जो जेको कमु हलियो मुसलसल हलंदो रहियो, अॼु ताईं बि हले पियो। मूं वटि एक्टिव माण्हू आहिनि जेके टेक्निकल, उन्हनि मां अधु जेके आहिनि उहे वैक्सीन में मूं छॾिया आहिनि, वैक्सीन पिया कनि। जानवरनि जेके बीमार आहिनि उन्हनि जो इलाज जे लाइ, ऐं जेके अधु माण्हू जेके मुंहिंजो टीम आहे उहो मूंसां हिन फॉडर डिस्ट्रीब्यूशन में गॾु आहे, जेका फॉडर डिस्ट्रीब्यूशन में मुंहिंजी हेल्प पिया जेको ॿियो माल मरी वियो आहे उन्हनि नुक़सान छा जी एनिमल हस्बेंड्री खातो उनजो बि असां कंदी। उहो इनशाला असां हिन वक़्तु हिकिड़ो जेको सर्वे आहे बेस लाइन असां सर्वे करे छॾियो आहे ऐं अञा असांजो सर्वे हले पियो। जेके जानवर हिन वक़्तु ताईं पंहिंजे ज़िले मटियारी में 13,000 खां वधीक जेके आहिनि जानवर मरी चुका आहिनि, उन्हनि जो असां सर्वे कयूं पिया। उन्हनि जा शनाख्ती कार्ड नंबर उन्हनि माण्हुनि जा इनशाला हुकूमत सिंध पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे बि बिल्कुलु सपोर्ट कंदी। उनमें असांजो डिस्ट्रिक्ट जेका गवर्नमेंट आहे, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट बि असां सां फुली सपोर्ट पई करे। उनजो बि ताउन आहे हर मामले में, हर ॻाल्हि में। असिस्टेंट कमिश्नर साहिबान आहिनि, ADC वन साहिब आहे, DC साहिबु आहे ऐं जेका बि एडमिनिस्ट्रेशन आहे असां सां फुली कोऑपरेशन में आहे। उन्हनि खे बि असां लिस्टूं ठाहे ॾिनियूं आहिनि। इनशाला जेको थियो असां उहो हुकूमत सिंध उन्हनि खे सपोर्ट कंदा। जी सामिन, तव्हां डॉक्टर रियाज़ अहमद लगारी साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन जो चवणु आहे त असां मालवंदन जी भरपूर मदद कंदासीं। जेको सिंध हुकूमत तरफ़ां मिलंदी का शइ गाह ग्रास वग़ैरह उहो असां ॾींदासीं। इनशाला असां हिते मालवंदन सां गॾु आहियूं।